छो चंदुर वाले चंदुर चंदुर हाँ चंदुर अरे चंदुर भगवान बचाए चंद्र खां बजो। अरे भगवान बचाए चंद्र खां भेड़ा भजो भजो मोती राम छो चंद्र तो अचे। छा कंदो असांखे चंद्र? राम राम मोती बापू, राम राम महाराज स्वामी। राम राम। मोतीराम हिकिड़ी ॻाल्हि जो मूंखे जवाब त ॾिजो। हा हिक मूले मां हिक आहे मूले मां जंहिंखे 4 पुट आहिनि, जंहिंखे 4 पुट आहिनि, हिक जो नालो आहे चाराना, ॿिए जो अठाना, टे जो 12 त चौथे जो नालो छा हुअणु खपे? चौथे नालो रुपए हुअणु खपे। महाराज स्वामी छा हुअणु खपे? चौथे रुपए हुअणु खपे। तव्हां त हिक मूले मां त बाक़ी मूलो काॾे वियो? भगवान बचाए चंद्र खां। जब हिसारो जेको मिले तो सो वीचारो थी वञे बस दुखी अंदर खां। भगवान बचाए चंद्र खां, भगवान बचाए चंद्र खां, भगवान बचाए चंद्र खां, भगवान बचाए चंद्र खां। पसीनो छली छली थी वञे तो सीनो, हिन खे ॾिसी बस छुटे पसीनो छली छली थी वञे तो सीनो। हिन जे लफ़्ज़नि जे खंजर खां भगवान बचाए चंद्र खां, भगवान बचाए चंद्र खां, भगवान बचाए चंद्र खां, भगवान बचाए चंद्र खां। चाय पीने ओ गुंगा चाय पीने ओ गुंगा चाय पीने वॾे हली चाय पियूं ओ गुंगा। अरे भेणा वॾ नंढा ई तमीज़ अथई भेणा। अधु माण्हू हिन गोंगो थो चई हेॾे सारे खे। हा हाणे त मां अहिड़ी छिके भेणा चईसि तो हलो ॾे चांहि पीअंदे। छा थियो भाऊ? तूं त गुंगो आहीं न? हा मां गुंगो आहियां न। पोइ ॻाल्हाए कीअं थो? तूं गुंगो आहीं? अरे हा मां गुंगो आहियां। कॾहिं अरे ॻाल्हाईंदा थो? अरे मुंहिंजो नालो आहे गुंगो। नालो अथई तुंहिंजो गुंगो? मूंखे मारियो छो? हे जो तोखे चई पियो गुंगा गुंगा, मूंखे पाण क्यास पियो भई तूं गुंगो आहीं, पर तुंहिंजो नालो आहे गुंगो? मुंहिंजो नालो गुंगो आहे। पाण छा चांहि पीअंदे? न मूंखे खीर पीअणो बाधा आहे चांहि जी। खीर? अरे वाह त कम जी ॻाल्हि कई अथनि मूंखे। हलिया हलिया ओए मुंहिंजो घर आहे हुयो पासे में, हलिया खीर पीअंदव न? तव्हां पीआरींदव? हा खीर। हलिया मुंहिंजी घरवारी वेठी आहे अंदरि, हलिया। ओ भावना हेॾी देरि भेड़ा दर खोलण दे। चुप कर न हाणे न लापो। थोड़ी लाफो न लगी। ए के वकीरन के वठी आया आयो? मेहमान आहिनि ॿुध। ओ जेको खीर पियो आहे न? हाँ 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 हल हल मेहमान अचो 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 साईं अचो। डिस्को में तो हले भाई। तो ये कुछ भी जो है ना बुद्धंदो रहो असा खीर पियणो आ। हाँ भाऊ। हाँ चओ। अरे यार समय केॾो ख़राब अची वियो आहे। समय ख़राब अची वियो? मां सम्झियुमि न। असांजे पासे में शंकर भाई आहे। हा उनखे 5 पैसा अची विया आहिनि, पर अभिमान एॾो थी पियो त घमंडी थी पियो आहे। माना माण्हूअ खे 5 पैसा अचनि था त उहो अभिमान में थो अची वञे। घमंडी घमंडी? हा साईं इहा ॻाल्हि तव्हां हक़ीक़त कई आहे। अरे ओ भावना छो तो रोडियो गणाए हाणे न लापो। लाफो न हण, ॿुध हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि। हा। मुंहिंजा पैसा पिया न तिजोरीअ में, उहे खणी था अचनि। ओ भावना एॾी देरि पैसा खणी अचण दे। हा वठ पैसा। हे ॾिस गुंगा छा आहे?
50 पैसा आहिनि न? हा 50 पैसा आहिनि न। हा तूं चईं तो असांजे पासे में शंकर आहे, हा उनखे 5 पैसा अची आहिनि त एॾो अपमान थी वियो अथसि। अॼु मूंखे हे ॾिस 50 पैसा आहिनि, आहे तेरे बि अपमान, आहे तेरे बि अपमान, 50 पैसा आहिनि पूरा, आहे को तेरे बि अपमान? छा थियो हरी? अरे यार हे तो मां कीरे करे वेठो आहियां, हे ॾिस कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे। मूंखे नाफ़ो हाणे कुझु लॻे। चुप। भावना हे खीर उहो ई आहे न? हा मां वही आ खीर। मुआ त न चओ। हा घर मां वठो पियो खीर। उहो ई अचे खीर पियो। विश्वास ही नथो अचे मूंखे, असांखे खीर कीअं पीआरियो अथई? पुछी वरी बि 50 पुछी। वरी छा थियो? यार चंद्रलाल, हा सही ॻाल्हि ॿुधा, असांखे अञा ताईं विश्वास नथो थिए, तव्हां खीर पीआरियो? ॿुधाणे वरी तो पुछी त ॿुधाए थो। ॿुधाए। खीर आहे न, जीअं असां रखियोसीं तपेले में, तीअं हिकिड़ो कुतो आयो, हीअं बड़क 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 आयो कुतो। पोइ जी कुतो आहे न, हीअं तपेले में मुंहुं विधई, हीअं की कुतो खीर पियो। मां चयो हाणे जो खीर असां फिटी कयूं त कंहिंखां सकार थो कयूं, कंहिंजे पेट में पए। खुदा जी का मार पवे, हेॾियूं उल्टियूं सॼे घर में मुंहिंजे फू फू कई अथव। गिलास बि खणी विया आहियो। राम राम। संग अरे यार कॾहिं के चंद्रलाल सुठो ॻाल्हाए। साईं मां ग़लति थोड़ी ॻाल्हायो प्यारे। तव्हां चयो राम राम, मां चयो संग। राम माना संग माना गॾु हुजे न त किथे तव्हांखे धिको बि मिलणो हूंदो न, उहो न मिलंदो, छो त राम तव्हां सां गॾु आहे। साईं बराबरि आहे न? मां वरी ऊंधो मतिलबु सम्झो। साईं न, राम गॾु हुजे त माना किथे बि तव्हांखे वांदो ई न ईंदो। साईं कुझु खाईंदो? बिना चंद्र चयो कुझु खाईंदव? अचो अचो अंदरि अचो। भले साईं भले। अचो। डोलू मां आया आहिनि। हा पुट, हितां 200 रुपया थो ॾे पुट। ॿुध पुट, हाणे तूं पंखो चालू कर, मां अचां थो। चंद्र सुधरी वियो आहे। ॿी शइ नाश्तो खाली मुंहिंजे लाइ अकेला। कुछ तो दे डोलू मल, शाम ताईं पप्पा कुछ न वठी ईंदसि। अचो अचो पप्पा वियो। साईं मुने कलाक खां मथे थी वियो, नाश्तो कुझु वठी त न आयो। चओ जो पिया कुझु खाईंदे। हा साईं तव्हां खाधव न? छा खाधो? साईं मां पंहिंजे छोकिरे खे छा चयुमि, पुट पंखो चालू कर। तव्हां हवा खाधव न साईं? हाँ मुनो कलाक पाण हवा खाधी अथव, हाणे उथो निकिरो, पंखो जो हलाई मुंहिंजे पुट। त हवा का खाइणी शइ आहे? साईं छो न चवंदा आहिनि हवा का। अरे यार चंद्र वाकई तूं न सुधरंदे। भगवान बचाए चंद्र। चंद्रलाल कहिड़ो हाल अथव? असां वटि साईं कोई हाल कान्हे, सिर्फ़ु रूम ऐं रंधिणा अथव। छो कंहिंखे शादी कराइणी अथव? हाल था पुछो। मेले ते हलो था? मेले ते साईं मां हलंदुमि न, कसम खाई छॾियो आहे मेले ते। छो त मां थोरो टाइम अॻु में हिकिड़े मेले ते वियुमि न, त उते मुंहिंजो खीसो कटिजी वियो। उते मुंहिंजा मेले ते पैसा निकिरी विया। तव्हांजा मेले ते घणा पैसा निकिरी विया? उते मुंहिंजा 75 पैसा निकिरी विया मेले ते। हिकु पावली हिकु अठाणी पई, 75 पैसा पिया। उहो मेले ते मुंहिंजा निकिरी विया। इन करे मां कसम कयो के मेले ते न वेंदुमि। अरे धनराज मल, मां तव्हांखे चवां हिन चंद्र खे सलाह न कयोसि मेले जी। भगवान बचाए चंद्र खां। भगवान बचाए चंद्र खां। हलो असां सां मेले ते हलूं पिया। हलो। लड्डू किथां सुठा मिलंदा? लड्डू सुठा खपनि न, हितां साम्हूं मिलंदा न। लड्डू घणे किलो? 90 रुपए किलो। किलो ॾियो। हा तोरेस किचू किलो। पैसा ॾियो 90 रुपया। हा वठो 90 रुपया। नथो कुझु घटि कराई न। कुझु घटि कराया? हा भाऊ कुझु घटि कयो चए थो। कुझु घटि कयूं? पिछो ई लाॾो हिन
हिन मां 4 लड्डू घटि कयूं 2 हे 4 हे घटि कयासीं ॾेई छॾिया बंदि करे पोइ लड्डू घटि करे छॾियईं कमीना मुआ घाटो करे मूंखे ॾिस मुआ ॾिस नुक़सान करे न हे कहिड़ो दुकानदारो आहे चयोमांसि कुझु घटि कर त लड्डू घटि करे छॾिया अथई 4 वठ मुआ घाटो करे न हल मुआ तोई चयो न कुझु घटि कर त मां लड्डू घटि कया मां थोरे जो हिन मुए कुते मुए विच में ॻाल्हायईं हल मुआ भेण पाण ई थो चए कुझु घटि कर त मां लड्डू ई घटि कंदुमि न हा किशो राम राम साईं 2 मिंट हेॾां अचो कन्हैयालाल बाइक बीहर हेॾां अचो साईं कन्हैयालाल तव्हां अॼु इंसाफ़ कजो हिन ॻाल्हि जो हे चए थो मुंहिंजे घर तूं नथो अची हिन जी माउ मूंखे बदनाम थी करे चए थी तो मुंहिंजे हिन ॾोॾे खे ख़राबु कयो आहे मुंहिंजे छोकिरे खे ही साईं हफ़्ते में 15 ॾींहं रजा थो करे तूं हफ़्ते में 15 ॾींहं रजा कंदो आहीं न साईं मां हफ़्ते में 15 ॾींहं छुटी न कंदो भेणा कॾहिं हफ़्ते में 15 ॾींहं ईंदा आहिनि थोरो सोचे वीचारे त जवाबु ॾे कॾहिं इहा ख़बर अथई हफ़्ते में करे 15 ॾींहं ईंदा आहिनि भेणा गॾ जो गॾ रहंदे कंहिंखां पुछंदे कोई मार ई न साईं चंद्रलाल तव्हां असां सां गॾिजो ई न मां तव्हां सां न गॾिजां छो तव्हांजी भावना ख़राबु आहे मुंहिंजी भावना ख़राबु आहे हा तव्हांजी भावना ॾाढी ख़राबु आहे मुंहिंजी भावना ॾाढी ख़राबु आहे अड़े हेॾी आहे अड़े रमेश ॿुध ॻाल्हि हिकिड़ी तूं भावना जे नाले ॿुधाइजनि चए हिननि खे भई ख़राबु आहे न मां छो ॿुधाईंदुमि कसम आहे मूंखे तो न ॿुधाइजनि भावना ख़राबु न न न ठीकु आहे साईं तव्हां जॾहिं असांजे घर बि न ईंदा आहियो तव्हां चओ था तुंहिंजी भावना ख़राबु आहे तव्हांखे इहो ॿुधायो के तव्हांजे मन जी भावना ख़राबु आहे मुंहिंजे मन जी भावना अड़े मां त पहिरियों डिॼी वियुमि छो त मुंहिंजे घरारी जो नालो आहे न भावना आहे मां पियो चवां भावना जेका आहे उहा सॼो ॾींहुं मूंसां झगड़ा कंदी आहे पाड़े में विढ़ंदी आहे मुंहिंजी घरारी उनजो नालो भावना आहे मां चयो तव्हांखे कीअं ख़बर पई मुंहिंजी भावना ख़राबु आहे न भाई असां तव्हांजे मन जी भावना जे लाइ वीचारधारा लाइ असां हलो असां हलूं हाणे हलो रो न मां चवां थो डोलू मल खे तोखे नौकरीअ ते छॾे ईंदो अरे लक्ष्मण राम राम डोलू मल चओ तो ॻाल्हि कई न भाई चंद्र खे नौकर खपे हा अख़बार में विझा थी न त हे वीचारो वांदो आहे हिनखे वञी करे उते नौकरीअ ते छॾे अची हल मां वठी थो वञा हा पर ॻाल्हाइजांसि क्लियर भाई रोज़ जी रोज़ तारीख़ ॾेसि अरे उहो त मां हिन सां क्लियर ॻाल्हाईंदुमि कमीनो आहे चंद्र कोई घटि आया चंद्र भाई ओ चंद्र भाई अरे डोलू मल अचो अचो अंदर भाई राम राम अंदर अचो हा साईं कयो ख़बर आहे कीअं अचण थियो डोलू मल चंद्र भाई तव्हां पेपर में विझायो न भाई मूंखे नौकर जी सख़्तु ज़रूरत आहे हा मां अख़बार में पेपर में विझायो भाई मूंखे घर लाइ नौकर खपे हा त ही छोकिरो वठी आयो मां एक फर्श बुआरी कंदो आहे ऐं भितियूं बि साफ़ कंदो आहे चंद्र भाई हिकिड़ी विनती अथव हा साईं हुकुम कयो हिनखे तारीख़ रोज़ जी रोज़ ॾिजोसि साईं रोज़ जी रोज़ तारीख़ हिनखे ॾियां हा साईं जीअं शाम जो कम तां लहंदो मां हिनखे साईं तारीख़ ॾेई छॾींदुमि पर पहिरें ॾींहुं मां ईंदोमांसि शाम जो गॾु वठण त पहिरें ॾींहुं मूंखे ई ॾिजो तारीख़ हा साईं शाम जो जीअं तव्हां ईंदो ओॾी महिल ई हलाईंदो कम त मां तव्हांखे ओॾी महिल ई तारीख़ ॾेई छॾींदुमि चङो हाणे हिते कमु कजांइ सुठी तरह चङो साईं हलूं हीअ उमिरि आहे तव्हांजी हलण जी साईं तव्हां ॻाल्हायो कीअं था हीअ तव्हांजी उमिरि आहे हलण जी साईं न चओ भॻवान तव्हांखे उमिरि वॾी ॾे कॾहिं बि न चइबो आहे हलूं हीअ उमिरि थोरी आहे तव्हांजी साईं हलण जी हिन सुठो थियो लच्छू गॾु न हो न त अॼु मारियूं सां हिते हिनखे ऐसे बुआरी निकिरी ॿियो कमु आहे या ॿियो कमु हा सोच कराइण ईंदी अथई न चङो हाणे ठीकु आहे होॾे बासण धोइणा आहिनि सम्झी पोइ बासण कढी रख जेसि ताईं सभु बासण धो पोइ वरी होदी साफ़ कर भगवान बचाए चंद्र रखा भगवान
भगवान बचाए चंद्रखा भगवान भाई शाम जा 7 थी विया आहिनि कलाक पाण वधीक कमु वरितो अथव साईं हाणे मां चयो वेठो आहे थोरा जोर ॾियारियासीं तव्हां बि लेट कई आहे न छोड़ो मागे बिना साणो थी वियो आहे गुंज गुंज थी वियो आहे साईं हाणे खैर कमु चिंता न कर पहिरियों 2 ॾींहं त ईअं थींदो ई न कमु त वठिबो न ॾियो साईं अॼो की तारीख़ ॾियो तारीख़ ॾियांव न हा अॼो की तारीख़ ॾियो हा हा वियो ॾियांव थो तारीख़ अड़े उते जोकर आहे कैलेंडर त लाइ ॾे हा सही तव्हांखे तारीख़ खपे न रोज़ 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 हा अॼु 10 तारीख़ आहे हा साईं तारीख़ हा साईं तव्हां छा चयो आहे रोज़ रोज़ तारीख़ खपे हा हा त साईं कैलेंडर आहे हीअ तारीख़ आहे न वठो तारीख़ चंद्रा तू यार साईं बेवकूफ़ बेवकूफ़ तो समझी या डोलू मला ये तारीख़ है ना साईं चयोमांव तारीख़ है तारीख़ सॼो ॾींहुं हुन छोरे खां कमु करायो अथई बिना सेकी पियो आहे त तारीख़ ॾे न हा छाते लाइ वियो पिया तव्हां छाते लाइ वियो हा रमेश ही छा आहे भाई तारीख़ हे छा चईंदुसि हे छा आहे तारीख़ हे तारीख़ आहे साईं तव्हां छा चयो रोज़ रोज़ तारीख़ ॾिजो हे साईं तारीख़ है ना वठो यार केर करे छॾी बिना तू त वाकई में को किने में किनो पापी माणी है साईं तव्हां भले चओ त ॿिए कैलेंडर मां ॿी बि तारीख़ ॾेई छॾियांव हिकिड़ी अॻु में न खपे हल ॾे उथी तूं हेठि अच लाओ हेठि तूं सुभाणे जी तारीख़ बि ॾींदोमांव वठी अचो अरे खॾ में वञी पओ फाफड़ा कचौरी फाफड़ा कचौरी फाफड़ा कचौरी फाफड़ा कचौरी फाफड़ा कचौरी अड़ी ये चीज तो फाफड़ा कर चोरी क्या मायने है चोरी भगवान बचाए चंद्रखा भगवान बचाए चंद्रखा अरे भाऊ भाऊ ओ भाऊ है छा है हाँ फाफड़ा जो खाया नहीं अरे हे फाफड़ा छो के तो ही तो चयो पाणी हाणे पंहिंजे मुंहं सां तो चयो फाफड़ा कर चोरी त मां चोरी न कंदुमि छा कंदुमि अरे फाफड़ा कचौरी में जाऊं न तो चए फाफड़ा कर चोरी त मां कयमि चोरी अरे रखो यार रखो ये रखंदुमि बकंदुमि न होको संभाले ॾे समझी माना खणी वेंदे तूं हा तो पाण तो चई न मुंहं सां फाफड़ा कर चोरी त मां चोरी कयमि न हाणे छा कंदे तूं मूंखे नान ॾियणा वञे अरे यार फाफड़ा कर चोरी तो करी और सॼी चोरी करे वे हाणे कुछ भी ना जाऊं हाणे खाली फाफड़ा फाफड़ा ईअं था जाऊं है ना फाफड़ा 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 केली शादी तो करी भेणा ॿुध अॼु तोखे महिमान ईंदा ॾिसण बड़ौदा मां हाँ बाबा हा बड़ौदा मां अचणा आहिनि न चंद्रलाल राम राम संग राजू हरिओम मार्केट मार्केट हा साईं हे हरिओम चयो न हा। तव्हां हे हरिओम मार्केट में नौकरी कंदो आहे हा। उन करे तव्हांखे ॿुधाई तव्हां चयो न हरिओम हे चवंदो मार्केट हरिओम मार्केट थी वियो न साईं शंकर लाल तव्हांखे हिते बड़ौदा में ईंदे काई तकलीफ़ न थी न साईं चंद्रलाल ताए छोकरे लाइ बड़ौदा मां हिकिड़ो सुठो घर खणी आयो आहियां हींअर तव्हां बड़ौदा मां मुंहिंजे छोकिरे लाइ हिकिड़ो सुठो घर खणी आया हींअर हा अरे हेॾिया राजू हेॾिया अरे ॿुध पुट ॿुध तुंहिंजे लाइ हींअर बड़ौदा मां हिकिड़ो सुठो घर खणी आया अथई बड़ौदा मां हींअर हा सॾु कर माणे खे मम्मी ओ भावना मम्मी रड़ियूं न करे भावना आई अच वरी छा पिया चओ हेॾिया ॿुध हेॾिया ॿ मिंट हले हेॾां चई दर खोले ॾिसूं हले अरे अच्छा अरे राजू ॾिस आए किथे घर कोई आए थे हे चवंदा तुंहिंजे लाइ सुठो घर खणी आयूं घर आए किथे थे हेॾिया भावना आए कोई ते घर कोई हिकिड़ो बि ए मो कूड़ था ॻाल्हाइनि हल हिननि खे कन पकड़ियूं बड़ौदा मां असां लाइ घर खणी आहिनि आए कोई घर हिते किथे आहे घर हले अच्छा असां सां धिरणो थी वियो भेणा हे चवंदा असां तव्हांजे लाइ बड़ौदा मां घर खणी आयूं हाणे हिकिड़ो कन पटी थो डाल हेॾे शंकर हेॾे तूं जो चए तुंहिंजे छोकिरे लाइ असां हींअर बड़ौदा मां घर खणी आया आहियूं ॿाहिरि असां ॾिसण वियासीं
त कोई भी घर कान्हे को हिकिड़ो ई घर कान्हे तो तव्हां घर ॿाहिरि ॾिसण विया आहियो? हा। उहो घर थोड़ी तव्हांजे छोकिरे लाइ रिश्तो खणी आयसि असां सुठो। माना कूड़ ॻाल्हायो पहिरियों घर निकिरो 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 हल घर खणी आयो। बाक़ी अञा ॿिनि ॼणनि खे चवणो आहे। रमेश वेठो आहे? हा हा घर खुलियल आहे, अचो अचो। चंद्र तूं हिते कीअं? छो मां रमेश जे घर न अची सघंदो आहियां? वरी भेण असांजो सॼो ॾींहुं ख़राबु वेंदो, जिते किथे पहुची थो वञी। हा मां त सभिनी हंधि पहुची वेंदो आहियां। कहिड़ो कमु अथव रमेश में? रमेश काॾे वियो आहे? साईं वियो 5 मिंट वियो, ॿुधायो त रमेश केॾे वियो आहे? साईं पर रमेश वियो काॾे आहे? साईं मां तव्हांखे कॾहिं लाल चयमि वियो 5 मिंट, रमेश वियो आहे माल लाइण। ॼाण आयो 5 मिंट माल लाइ। माल लाइण? हाणे ही माल लाइण वियो आहे, लोडिंग रिक्शा में वियो आहे, चङी देरि लॻंदी हिनखे त। वॾा पार्सल लाइण वियो हूंदो। साईं साईं ॿुधो, होॾे न लोडिंग रिक्शा वेंदी आहे न होॾे पार्सल लहंदा आहिनि। साईं तव्हां चयो न माल लाइण वियो आहे। हा साईं माल लाइण वियो आहे, माना हो बकरण वियो आहे। बकरण वियो आहे? यार ॻाल्हियूं कहिड़ी थो करी चंद्र? उन चयो न सिधे नमूने भाई लैट्रिन में वियो आहे या संडास में वियो आहे। हा साईं लैट्रिन चओ या संडास चओ, मां तव्हांखे क्लियर चयमि न हो माल लाइण वियो आहे। इहो पनो छाजो खयो अथई? साईं हिन में लिखियल आहे सभिनी जा नाला। रमेश ॾिसो हे तव्हांजो बि लिखियल आहे न, कन्हैयालाल डोडेजा ॿई लिखियल आहे। साईं मुंहिंजे घरारीअ जो आहे जनमदिन सुभाणे, त मां रमेश खे चवणा, रमेश जी घरारीअ खे बि तव्हांखे बि चवण अचां, पर साईं हाणे तव्हांखे हिते ई चवां त दिलि में त न कंदव न? न भले चओ। हा साईं ॿुधो डोडेजा। हा साईं चओ। मुंहिंजे घरारीअ जो जनमदिन सुभाणे। हा साईं। तव्हां पंहिंजे घरारीअ खे साईं सुभाणे वठी अचिजो। साईं उहा न अची सघंदी साईं। न अची सघंदी? छो? साईं उहा मुंहिंजी घरवारी गांव जी आहे। हिन जी घरवारी गांव जी आहे? हिकिड़ी अकेली माई सॼे गांव जी कीअं थींदी? कमाल जी ॻाल्हि थो करे। हिन जी हिक ई ज़ाल उहा बि सॼे गांव जी आहे, चए थो मुंहिंजी घरवारी गांव जी आहे, त कमाल जी ॻाल्हि थो करे भेणा। हिक माई सॼे गांव जी कीअं थींदी साईं कन्हैयालाल? अरे बेवकूफ़ चंद्र, तो मां त असीं फाथा आहियूं अची। छो? अरे हुनजे चवण जो मतिलबु इहो आहे त गामड़े जी आहे उहा। अच्छा हिन जी घरवारी गामड़े जी आहे? असां त तो मां यार कंटार जी विया आहियूं। पोइ साईं मां पाण ॾिनी हुयमि भई हिक माई सॼे गांव जी कीअं थी सघंदी? जिते बि गॾिजी थो लोचा लफड़ा करी थो, असां कंटार जी आहियूं तो मां। अरे यार उथे हिते जिते गॾिजे थो सॼे ॾींहं जी सत्यानास्ती थी वञे। हल केरु हुया? अरे भाई तुंहिंजा ॿ दोस्त आया, कन्हैयालाल ऐं डोडेजा। डोडेजा चए पियो मुंहिंजी घरवारी गांव जी आहे, हिक माई सॼे गांव जी थी सघंदी? न। पर तो माल लाइण ते देरि छो लॻाई? वेंदो आहे शादीअ ते गड़बड़ थी वञे हुते। माना तूं शादी ते जॾहिं वेंदो सुबुह गड़बड़ थींदी? पोइ अहिड़ो माल न खा न प्यारा हेॾे ॾिस। खाली टिपे ने हेठि रख टपे ते। चंद्र 3 ॾींहं आम भंडारो रखायो आहे, सुबुह 10 खां राति जो 10 ताईं, त जल्दी कर रोटी खाली न थी वञे, त असां बि खाई अचूं ऐं ॿारनि जे लाइ टिफिन भराए बि अचूं। हल जल्दी कर। हलो देरि थी वेंदी। भंडारो चालू आहे? हा लाइन में बीहो। चंद्रलाल आम भंडारो हिते रखायो आहे, लाइन में बीहो। भगवान बचाए चंद्र रखा, भगवान बचाए चंद्र रखा। राम राम चंद्रलाल। राम राम। अरे चंद्रलाल तूं भंडारो छॾे केॾे वियो घुमो? मां भंडारो छॾे केॾे पियो घुमां? अरे भाई छोकिरनि खे नाम पन्ना विराइण मां सॼे शहर में विराए जो 3 ॾींहं मां रखियो आहे आम भंडारो। त उहो तव्हांजो पनो पढ़ी करे त मां आयो आहियां भई चंद्रलाल 3 ॾींहं भंडारो रखायो आम भंडारो, सुबुह 10 खां राति जो 10 ताईं। भाभी भाई हरियो। उहो भंडारो किथे रखियो अथव? सभु हिते ई पुछंदी आहे भंडारो किथे आहे। हल भाभी हलो, तव्हां भाई हलो हलो ॾेखारियो भंडारो किथे। हलो ॾिठव असांजो पहिरियों नंबर लॻो अथव। हा अरे भाई ॾिठे लेडीज़ गॾु हुयसि त हुनखे पहिरियों नंबर लॻी वियो।
जेकॾहिं तूं बि लेडीज़ वठी अची हा त तुंहिंजो बि पहिरियों नंबर लॻी वञे हा। साईं कन्या लाल लेडीज़ सां वधीक फ़र्क़ु पए थो। हाणे भंडारो 3 ॾींहं आहे, सुभाणे मां बि लेडीज़ वठी ईंदुमि। अचो अचो। चंद्र भंडारो किथे रखियो अथव तव्हां? हे वो लिखियल आहे न, आम भंडारो। आम भंडारो माना सभिनी लाइ हेॾो वॾो भंडारो ॾिठो आहे न। आम भंडारो माना हे भंडारो आहे, हिन में तव्हां पैसा विझो। पैसा सां भरियो पियो आहे। ॾिसो जेको तव्हांखे पुॼे 50, 100, 200, 500 श्रद्धा सां जेको पुॼे हिन में विझो हिन भंडारे में। मां सम्झुमि भाई रोटी भंडारो मां 3 ॾींहं आम भंडारो कई, सुबुह 10 खां राति जो 10 ताईं ये भंडारो रखंदे खाली पैसा विझंदा आहियो खाली। सुबुह 10 खां राति जो 10 ताईं हिते ई पियो हूंदो। आम भंडारो आहे वॾो, आम माना सभिनी लाइ विझो हिन में। विझण खां का छुटको कान्हे को, जेको पुॼे विझो। हे छा था कयो? पैसा न विझो पिया। त विझण खां पाण आया आहियूं हिते। तव्हां चयो रोटी खाइण लाइ आलू पिया। त मां जे मुंहिंजे लाइ आम भंडारो रखियो 3 ॾींहं। त हे रोटी आहे? मूंखे छो थी नाली भाई? चओ त रोटी न खाइण लाइ। मां मूंखे लिखियो हो न पोस्टर में। शादी करी पई। छा आहे? मारी छो थी पई तूं? अरे अंदर रोटी हुई किथे? भॻवान यार वही किथे रोटी? अरे उहा ज़ाल मुड़ुस खे पई मारे, हे पिया चवनि रोटी कान्हे, लिखायो त आम भंडारो अथऊं, नेठि माजरा छा आहे? हलो भॼणा लाला किथे रखायो भंडारो? रोटी उते खाइणी आहे। रोटी छाजी? आम भंडारो आहे। आम भंडारो माना सभिनी लाइ हिन में पैसा विझो। जेका तव्हांजी श्रद्धा ते विझो, जल्दी कयो। माना हिन में पैसा विझो? हा कमाल आहे, पहिरियों दफ़ो आहे जो असां रोटी खाइण आहियूं त पैसा था विझूं। हा विझो विझो हलंदो। विझ तूं बि। हारनि में छो थो विझी? कमाल आहे, पहिरियों भंडारो ॾिठो आहे जंहिंमें पैसा विझणा पिया आहिनि। हलो हाणे वाह। हलो पहिरियों भंडारो। हलो अंदर हलो। रोटी रोटी जी आहे किथे? हिते आहे खाली आम भंडारो। आम भंडारो माना सभिनी लाइ वॾो हेॾो भंडारो आहे। हिन में खाली पैसा विझो। पैसा विझणा, रोटी वोटी कुझु न? न पैसा न विझूं त? पैसा न विझूं त पैसा न विझंदी त ॿाहिरि ॾिठो अथई न मुंहिंजो माण्हू। पैसा कीअं न विझंदा? मारे विझां न त। ओ डंडो खणी बीठो आहे, इहो सटे छॾींदे ईअं। भाई आम भंडारो माना रोटियूं हूंदियूं, टिफिन था खणी ॾियनि। का कंहिंजा टिफिन खणी आया? अरे मारे दे छपने में छाए रे? छापने में उतार छॾियो? हां छो छापो ॾिसी? अरे मां गानो गा कहिड़ो? अरे मेरी जान है राधा तेरे कुर्बान में राधा। हल सिधो चंद्र जे घर। हलो लो हल। आओ चंद्रलाल। अरे हाँ तेरा चो चो। हाँ सायूं। अरे हाँ हाँ चो चो वियो वियो अचो। राम राम। राम राम। अरे रिक्शा वारा वरी तूं आयो आहीं? साइकिल वठी ॾे हलाईंदे। ॾिसो वही चवंदा अरे यार हींअर तूं दिलि में न कर, हींअर असां हिते मुंहुं मिठो करण आया आहियूं। साईं चंद्रलाल वाधायूं हुजनव? वाधायूं छाजी? भाई ॿुधो आहे छोकिरो मंगायो अथव? हा मां पंहिंजो छोकिरो मंगायो आहे, 10-12 ॾींहं थी विया न जी। त पोइ पाण ई त मिठो मुंहुं नथा करायो, असां पाण सिड़जी हली आया आहियूं तव्हां वटि मिठो मुंहुं करणु। तव्हांखे मिठो मुंहुं करणो आहे न? हा हा। अरे राजो पुट राजो। ढोलू मल। अरे यार कमाल थी वियो यार। हे त खाराईंदे भुगल माओ, ऐं वरी पंहिंजी छोकिरी खे त मोकिले पियो अंदरि। ऐं मिठो मुंहुं कराईंदे दिलि सां, छो त हलवाई आहे ऐं पेट भरे खाइजांइ।
साईं हे तो ॼमूं जी चाशनी ॾिसो ॼमूं जी चाशनी आहे न अरे भाई काजू कतरी आहे मावा बर्फी किथे आहिनि साईं तव्हां छा चयो मिठो मुंहुं हा मिठो मुंहुं करिणो आहे ॼमूं जी पाण चाशनी वधीक मिठी हूंदी अथव हा साईं गोॾो हथ चांसनी मिठी हूंदी आहे हा वठो वठ कर कारो मुंहुं छा कने आहे न मिठी मिठी आहे ॾाढी मिठी आहे अरे मरी आहे ते बिना अंचली वठ भाई तू भी वठ कर मिठो मुंहुं हा भाई लक्ष्मण दास मिठो मुंहुं थी वियो अरे मिठो मुंहुं त छा हथ बि मिठा थी विया सॼा कुंज थी विया न अथई साईं हे त मुंहिंजो छोकिरो जेको मंगियो आहे न हुनजो तव्हांखे मां मिठो मुंहुं करायमि हा चाशनी खारायमि न हा पहिरें पहिने ख़र्ची वठे न हाँ खर्ची वठनि साईं मैंने असां लाइ कहिड़ा अरमान सोचिया हुआसीं त पहिरियां मावा बर्फी खाईंदासीं काजू कतरी खाईंदासीं ॼमूं खाईंदासीं साईं हिन खां वधीक मिठो मुंहुं थींदो आहे हा मुंहुं त वधीक न मिठो थियो इहो त बराबरि ॻाल्हि आहे तव्हां छा चयो मुंहुं मिठो करिणो आहे इन सां मथे हाणे ज़रूरत कोन्हे ख़र्ची ॾींदल बसि हा वरी किथे वरी ॿियार लोचा थी जो 50-50 रुपया हा वठ भाई यार खण वठ वठ ॾिस तूं बि ॾिस साईं थी वियो न मिठो मुंहुं कीअं अरे मिठो मुंहुं जा असांजो कारो मुंहुं थी वियो मागे हलो हल भाई हल चई छोकिरो ऐं मंगियो अथसि मंगियो अथसि चंद्र लो मिठो मुंहुं अॻिते अहिड़े जे घर वठी ईंदो कर भेणा पंजाब या चाशनी चटी आहे हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त मुंहिंजे जेके डायरेक्शन जूं फिल्मूं आहिनि उन मां अॼु ताईं हिकु बि फिल्म मुंहिंजी फेल न वई आहे हर फिल्म जे अंदरि मां तव्हांखे नवां डायलॉग ॾिना आहिनि नयूं ॻाल्हियूं जेके तव्हां न सोचियूं हुजनि न वीचारियूं हुजनि न ॿुधियूं हुजनि जीअं त चरन जी दुनिया में 8 खां 10 रोटी ऐं मां गिलास खे हथ न लाहींदुमि इहो ई सिक्को मुंहिंजे खीसे अंदरि ईंदो तव्हां मुअल माण्हूअ खे हलंदे ॾिठो आहे ऐं उन खां पोइ ज़ाल किस्तुनि ते मैदो बेसण खाईंदो ऐं जानवर हिंदी या सिंधी ॻाल्हाइनि था मुंहिंजे हर फिल्म जे अंदरि तव्हांखे नवां डायलॉग मां ॾिना आहिनि खिलायो आहे ऐं ॿी ॻाल्हि त मूं में एतिरो टैलेंट आहे जो तव्हां मूं सां वियो सॼो ॾींहुं त 40 खां 50 नवां डायलॉग मां तव्हांखे ओॾीमहिल ठाहे ॿुधाए सघंदो आहियां एतिरो मूं में टैलेंट आहे मां पंहिंजी फिल्म सोचे सम्झी ठाहींदो आहियां तकड़ न कंदो आहियां छो त मुंहिंजी फिल्म जो कोई बि डायरेक्टर या प्रोड्यूसर थींदो आहे त माण्हू हुनखे चवंदा अथसि हीअ फिल्म यार असांखे ॾाढी वणी हिन फिल्म में त नवीनता हुई ॾाढो मज़ो आयो त मुंहिंजी फिल्म जो जेको बि प्रोड्यूसर थींदो आहे कोई न कोई न चवंदो आहे ही फेल फिल्म जो प्रोड्यूसर आहे हिन खां पोइ मां हाणे ॿी फिल्म मां ठाहियां थो लव हेठि लव हिन फिल्म जे अंदरि कंहिंखे बि रोल करणो हुजे त उहो सिर्फ़ु मूंसां कॉन्टेक्ट करे चंदुर दानवाणी मोबाइल नंबर अंदरि मुंहिंजो पियल अथव ॿी ॻाल्हि त मुंहिंजे फिल्मुनि जा नाला ई अहिड़ा हूंदा आहिनि चरन जी दुनिया चरन जी लवर चरन जी मंगणी चंडो नंबर 1 अॼु न खिलजो ज़ाल किस्तुनि ते अहिड़ियूं ॿियूं बि घणियूं फिल्मूं अथव मुंहिंजियूं जिन जा नाला ई तव्हांखे खिल ते मिलंदा त अचो हाणे दोस्तो हीअ फिल्म ॾिसो भॻवान बचाए चंदुर खां नमस्ते अरे तव्हां बि कसरत करण आयो तव्हां बि कसरत करण आया सुबुह सुबुह वरी मूड ख़राब करण लाइ आया सुबुह सुबुह तव्हांजो मूड ख़राब करण न आहियूं असां हिते पहिरियों ॾींहुं कसरत करण आया आहियूं न हा रमेश असां त हिते रोज़ ईंदा आहियूं साईं हाणे ॿुधो हिकिड़ी तव्हांजे फ़ाइदे जी ॻाल्हि तव्हां पाण खे होशियारु सम्झंदा आहियो न भई साईं हिकिड़ी रखी आहे शर्त मूंसां तव्हां मूंखे जेको जवाबु ॾींदव न मां तव्हांखे हुन 1000 रुपया ॾींदुमि तकिड़ो जवाबु ॾेई सघंदव हा ॿुधायो असांखे शर्त रखी आहे करे 2000 ॾींदो न असांखे 1000 खणंदासीं असां 1000 खणिजो तव्हां शर्त कहिड़ी आहे तकिड़ो जवाबु ॾियणो अथव ॾेई सघंदव भई हा ॿुधो हाणे साईं गोंगो हुजे त पाणी कीअं घुरे बराबरि सची ॻाल्हि आहे हा गोंगो हुजे त पाणी ईअं घुरंदो हा तोखां त पुछां ॾोढे जा अंधो हुजे त कैंची कीअं घुरे बेवकूफ़ अंधे खे मुंहुं न हूंदो छा उहो मुंहं सां न घुरंदो छा हेॾे भेणा
अंधो घणी देरि ईअं ई कंदो। अंधे खे मुंहुं कान्हे, कैंची ॾियो। घणी देरि अधु कलाक खनि ईअं कंदो, कंहिंखे ॾिसंदो ई न आहे। अंधे खे मुंहुं त आहे न भाई, कैंची ॾियो। अरे भेणा गॾ तोखे मां हेॾा दफ़ा चयो आहे, सोचे सम्झी जवाबु ॾींदो कर। हाणे भेणा मूं ॾेई सत्यानाश था कयो। ऐं तव्हां सुबुह सुबुह गॾिजो छो था? असांजो सॼो ॾींहुं थो ख़राबु वञे। छो भला खाधे जी तकड़ लॻी अथव या? रख न। साईं तव्हांजो मूंखां पुछो था 5 साल अॻु जी ॻाल्हि। अॼु असांखे कलोकी यादि नथी रहे ॻाल्हि। छो साईं? साईं खाऊं था तेल रायड़ो, दिमाग़ लॻो पियो वायड़ो। छा चयव? साईं खाऊं था तेल रायड़ो, दिमाग़ लॻो पियो वायड़ो। चङो साईं, तव्हां मूंखे तेल जी ॻाल्हि कई आहे त तेल जी ॻाल्हि ते मूंखे हिकु ॻाल्हि यादि आई आहे। साईं अॼु तेल जो हेॾो अघु वधी वियो आहे, खाऊं त छा खाऊं? घास तेल खाओ। हाँ? घास तेल बि कोई खाईंदो आहे छा? साईं घास तेल खाइण सां तव्हांजो अंदर पेट बि साफ़ थी वेंदो ऐं जीव जंतु बि मरी वेंदो आहे। घास तेल खाइण में छा आहे? ॾिसो हो बि तेल, हे घास तेल, ॿिन्ही में तेल त अचे थो नालो। छॾियो साईं। हाणे चंदूलाल इहो ॿुधायो वेजिटेबल छाखे चइबो आहे? वेजिटेबल छाखे चइबो आहे? साईं वेजिटेबल चइबो आहे हिनखे। एतिरी बि ख़बर कान अथसि। वेजिटेबल चइबो आहे भाॼियुनि खे। हाणे हिनखे एतिरी ख़बर न आहे। मामा श्री इहे छा आहे? हाणे जा इहा टेबल इहे वेझो में वेझो आहे मुंहिंजे पासे में, त हिनखे छा चइबो? हिनखे वेजिटेबल। ॿुधो आहे? हिनखे चइबो वेजिटेबल। हीअ वेजिटेबल, हूअ परते टेबल। हीअ वेजिटेबल, हूअ परते टेबल। हीअ आहे वेजिटेबल, हूअ परते टेबल। त हिनखे चइबो वेजिटेबल। बिल्कुलु दादा ॾिसो इहे टेबल आहे न, हा त हिनखे चइबो न वेजिटेबल। हथ यार हथ मगज ई ॾेई कंदो, भॻवान बचाए चंद्र खां। कमाल आहे, एतिरी हिनखे ख़बर न आहे। हे चवंदा वेजिटेबल चइबो भाॼीअ खे। मामा श्री टेबल त वेजी आहे न, त हिनखे चइबो न वेजिटेबल। डोलू मल सुबुह मोबाइल ख़राब थी वियो आहे, डायरेक्ट स्पीकर मां आवाज़ अचे। डायरेक्ट स्पीकर में आवाज़? हा माना कन्ना वारो आवाज़ नथो अचे। अरे भगत, अरे फोन ते करो करे यार। हेलो केर? अरे केर पो पुछ। तूं हींअर किथे पहुतो आहे? मां हींअर जीवाट। हा हितां तिर बि न चुरजांइ। मां तुंहिंजी रिक्शा में बम रखियो आहे। मुंहिंजी रिक्शा में बम? हा बम? हा मां तुंहिंजी रिक्शा में बम रखियो आहे। तिर बि न चुरजांइ। बम रिक्शा में नचू। अरे लच्चू वाला बम दई रिक्शा में यार। छा थियो? अरे लो छा थियो या पुट? रिक्शा में बम आ। रिक्शा में मुंहिंजो बम विसरी वियो। हाणे ठका थींदो। अरे वो लोई तो मुझे इहो थो वञे। ठका ॾेई करे बुर उॾा मंदिर थी जाए। अंदर वे रिक्शा में तो यही तो अरे वाह वाह देख तो वो सुठो जो पाण ये टुकर टुकर थे भेणा सॼे कुबेर खे न चंद्र तंग कयो आहे। मुंहिंजो बम विसरी वियो रिक्शा में। पियो आहे न ॾिसां, कोई खणी त न वियो? हा हा पियो आहे 555 बम। ॿारनि खे ॾींदुमि। अरे तूं त रिक्शा छॾे छो भॻे? चए मुंहिंजो जीवाड़ ते बीजे। अलाए कंहिंजो फोन आयो तूं रिक्शा में बम रखियो आहे असां? अरे मां ई फोन कयो मैं, तुंहिंजी रिक्शा में मां बम रखियो आहे। माना विसरी वियो 555 बम जेके ॿार ईंदा आहिनि। अरे 555 बम। हा हे भेणा अकुल जा अंधा लिंडू फटायो रे असां वठी भॻो ऐं भेणा रिक्शा खणी करे 555 ला कॾहिं भाई रिक्शा फाटंदी आहे? असांजी भेणा दिल्ली जी ट्रेन विञाए छॾे। असांखे दिल्ली पहुचणो हो स्टेशन ते। साईं कन्हैयालाल, राति जो असां तव्हांजे घर आयासीं। तालो लॻल हो न? हा राति जो हिननि जे घर हलियासीं। लॻभॻि 12:25 थिया न? न 12:35। 12:35 हा। साईं राति जो असां तव्हांजे घर आयासीं। 12:35 थिया हुआ। साम्हूं जेको साइड में तव्हांजे घर आहे न साम्हूं, उते साईं बत्ती बंदि पई थिए विसामे पई, बंदि पई थिए विसामे पई, बंदि पई थिए विसामे पई।
साईं जो राज छा? मां उहो ॿुधायांव, हा उहा जेका उहा छोकिरी आहे न, हा हुन छोकिरे सां ठहियल आहे। साम्हूं वारे छोकिरे सां ठहियल आहे? हा परावा पोल तो पदरा करई। बेवकूफ़ गांडा पागल तोखे मां घणा दफ़ा चयो आहे सोचे सम्झी करे जवाब ॾींदो कर। ओ छा थो चए बंदि पई थिए विसा में पई कुझु सोच भरण जो नालो हुयो जो ॿियनि जा पोल तो फाड़ी। हेॾे हेॾे तूं परावा पोल तो पदरा करी मां छा चयमि बंदि पई थिए विसा में पई बंदि पई थिए विसा में भरण त नालो ई न पियो खणा न। चंद्र दिमाग़ जी ॾही करे छॾी हुई ॾही। साईं साईं हेॾां अचो कन्या लाल साईं ॿुधो हाणे 2 मिंट ॿुधो हेॾां अचो तव्हांखे मां हिकु ॻाल्हि थो ॿुधायां। हाणे जेका संजय दत्त जी फिल्म आई शुरू खां स्टार्टिंग ताईं जंहिंमें फाइट ई फाइट आहे संजय दत्त जी फिल्म हाणे ताईं कहिड़ी आई जंहिंमें मां ॿुधायांव? हा ॿुधाए। खलनायक ही ॿुधायांव? हा लॻे रहो मुन्ना भाई। भेणा मूर्ख भेणा गॾ मां छा थो चवां पहिरियों ॿुध त सही शुरू खां स्टार्टिंग ताईं थो चवां एंड त चवां ई कान थो न। चरिया तोखे मां हेॾा दफ़ा सम्झायो आहे सोचे सम्झी जवाब ॾे जिते किथे तूं असांजी बेइज़ती कराए वेठो आहे। मां छा चयमि शुरू खां स्टार्टिंग ताईं एंड त हो चए ई कोन थो न। पर कीअं थो ॿुधाए फिल्मूं गॾु वारी ॻाल्हि आहे न जिते किथे मारियोसि मारी न वञोसि हल मारी न वञो। अरे खूब चले भाई किॾे भाई ढोलू मल हे चंद्र जे छोकिरे राजू वारा लक्षण ॾिस फाटल नोट ॾिनो अथई हे हलंदो। चंद्र पुट फाटल नोट ॾिनो अथईंसि इहो न हलंदो। यार मूंखे सम्झ में नथो अचे त ही ॿई पीउ पुट बदमाश आहिनि छा भेणा जंहिं ते लूटे वेठा आहिनि। इहो तूं वापसि ॾे हणालीस। अरे ही छो वञे न सम्झालूस न गॾु। हा हल वापसि ॾे इहो न हलंदो। सभिनी खे त लूटियुनि पिया। राजू कहिड़ो नोट ॾिनो अथई फाटल हले ई कोन थो। अरे छा थो थिए इहो ई नोट मां हलाए ॾेखारे हलो हलाए ॾेखार त मञींदो मां हल। राजू हलिया पुट हलाए ॾेखारींदो नोट इहो फाटल नोट मां ॾिस हलाए थो ॾेखारे। हा हलिया ही चवंदा फाटल नोट न हलंदो। हा समझो हलाए ॾेखारे। ॾिठे कीअं नोट हली वियोसि ताईं। हा हेॾो परे हली वियो आहे अञा ॿाहिरि ताईं हलाए ॾेखारी ओ ॾिस हेॾो परे हली अथई नोट तव्हां चयो न इहो फाटल नोट न हलंदो कीअं हली वियो ॾिस। ये पंखे सां नोट हलंदो आहे छा? असां तो हलाए ॾेखारियोसीं न फाटल नोट हली वियो न मुंहिंजी ॻाल्हि हिते ख़तमु। अरे यार लच्छू तूं हल हाणे हल न कए भगवान बचाए चंद्र खां यार हल। हाँ ओ गुंगा साहेब किथे पकड़ियूं हल हल मां बि थो हलां हल अरे बुत यार ॿुधाए त यार हे टियोडी चंद्र एॾो हद खां वधीक हुते सर ते छो पियो रोए? हा जंहिंजे घर जो भाती मरी वियो आहे उहे एॾो न पिया रोअनि उनजा भावर एॾो न पिया रोअनि उनजा मामा बि न पिया रोअनि उनजा काका बि एॾो न पिया रोअनि उहो हे एॾो छो पियो रोए हद खां वधीक? और ॾिस चंद्र रोई थो। हा यार परचायूंसि अरे पहिरीं हली करे उते हथ त जोर न पकड़ीनि ते हल मां कीअं जोड़ींदो हल हलो अच टेढ़ा ई हथ जोर न तूं बि। एॾे वरी रामचंद माणे थो करी होॾे वञी करे सभु हेॾे छो था मरो रामचंद लाइ होॾे वञो न। बस चंद्र बस मन पक्को कर बाबा मन पक्को कर। मन पको क्या तो तू ॾींदे पैसा पैसा ही भला जो 3 ॾींहंनि खां तूं रोई पियो थो
उनजा सॻा भाउर बि नथा रोहनि आख़िर ॻाल्हि छा आहे हाणे पुछी अथई त ॿुधे थो ॿुधाए न यार ॾींहंनि खां इन करे थो रुआं त वधि में वधि पैसा मां लेणंदुमि जेको इहो मरियो लालचंद ये लालचंद जेको मरियो उन ॾे पैसा पाण तूं वधि में वधि तूं लेणी 3.5 लख बसि 3.5 लख ऐं 60,000 व्याज थी वियो 4,10,000 4,10,000 त वधि में वधि मुंहिंजी रक़म हुई न मां इन करे त वधि में वधि रुआं थो छो त 4,10,000 मुंहिंजा हुआ तॾहिं त मां एॾो रुनो आहियां हा 4,10,000 थिए त तोखे त घटि में घटि 12 ते ई रोअणु खपे साथी भया न यार महाराज छंडो छंडो ई महाराज मूं ग़रीब जा पैसा खाई विया 4,10,000 इहो लालचंद तव्हांजो भाउ भेणा ख़ुदा जी का मार पड़े तव्हां बि ईअं ॾिसिजो ईअं थो कयांव तव्हां बि सभु मथे वेंदो बस साईं बस साईं बस जा पुट हाणे मां थकु अरे चंद्र भाई हा तोखे वाधायूं हुजई वाधायूं 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 छाजियूं साईं अशोक खे पुट ॼाओ आहे अशोक खे पुट ॼाओ आहे कंहिं महिल 15-20 मिंट थिया अथसि 15-20 मिंट थिया अथसि भेणा गॾु अरे ॿुधे ॾे रमेश असां सां अशोक कलाक खां असां सां गॾु हुयो अशोक हाणे अञा वियो आहे 5 मिंट थिया आहिनि 2 मिंट थिया हूंदा अञा बि तूं चई थो अशोक पुट ॼाओ आहे भेणा मर्द खे कॾहिं ॿार ॼमंदो आहे हा गॾु मर्द खे कॾहिं ॿार ॼमंदो चई थो अशोक पुट ॼाओ भेणा उहो कलाक खां असां सां गॾु हाणे न वियो आहे उड़दो ॻाल्हाई हा मर्द खे ॿार ॼमंदो आहे हा बट्टी हली से न त मारे भेणा चए थो अशोक खे पुट ॼाओ आहे मर्द खे कॾहिं ॿार ॼमंदो आहे न अरे बस यार डोडा हाणे रोअण बंदि कर बस कर हाणे बस कर हेॾो सारो मर्द थियो आहीं डोलू मल तूं वञ यार हे सुबुह जो रोज़ गाॾीअ में वेंदो अथई चढ़ी करे त सुभाणे गाॾी स्टेशन ते गॾिजूं हल ठीकु आहे मां सुभाणे तोखे कुबेर नगर जे रेलवे स्टेशन ते गॾजंदुमि हा इहो 11 वारी गाॾीअ में रोज़ वेंदो अथई ठीकु आहे तूं हल ठो अथई चंद्र हल हल चंद्र भाई राम 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 वारी छाजी डोलो मलाए लचो ओडे लेणो जा राम राम दा कयो केडी खुटी खण जो राम राम तो करीस तू पांजो कम कर जेको पाण करण आया आहियूं तू हितां यार ॾाढी हवा थी अचे पई मां त यार दरी बंदि थो कयां पियो दरी रती बंद थी है डोलू मलाए न न चंद्रलाल नथी बंद थे ते कमजोर आ तू ताकतवार है तू करे ॾेखारीस भेणा मुर्दार ही त मां तो बंद करे दे या दरी ॾिसजे हींअर मुंहिंजी पहलवानी हाणे हट लूसरी पहलवान ॾिस दरी कीअं बंद थींदी आहे ॾिस दरी हीअं बंद थींदी रही झटके सां भेणिया मूंखां 10 मिंट खां दरी बंदि न पई थिए तोखां भेणा 20 सेकंडनि में बंदि थी वई भेणा वाकई में यार भेणा छा खाईंदो आहीं यार छा खाईंदो आहीं तूं लस्सी पी लस्सी सची ॻाल्हि आहे तुंहिंजी यार वाकई में तूं पहलवान आहीं यार असांजो कमु ई न हाणे मां होॾे वियां वरी ऐं पंहिंजी जॻह ते हुन चणनि जे वण ते चढ़ी वियो अथई मांखे हाणे लास्ट दाव हा हाणे भींगड़ त कीअं थो कयां न ताक़त
डोलूमल गाॾी छो बीह रही हिते जंगल में? अरे गाॾी वञी जंगल में बीहे या वञी करे कंहिं रोड ते बीहे, मूंखे कहिड़ी ख़बर यार त गाॾी जंगल में छो बीठी, ऐं 2 मिंट खां पोइ त उअं ई ख़बर पइजी वेंदे त गाॾी जंगल में छो बीठी आहे। ठीकु आहे वञी। ये चैन कंहिं छिकी आहे? हीअ चैन कंहिं छिकी आहे? या साईं मां छिकी आहे, ॿी छिकणी आहे काई? चङो हलिया 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 अच ॿाहिरि अच। ॿाहिरि अचां? हा हलिया ॿाहिरि अच हलिया। अरे यार हलिया ॿाहिरि अच तूं ॿाहिरि अच। ये चैन तो छिकी आहे न? हा हीअ चैन मां छिकी आहे, ॿी छिकणी आहे? हलिया हलिया तोखे ख़बर पवंदे कीअं चैन छिकबी आहे। हलिया ख़बर पवंदी? हलिया। अरे मूंखे केॾे थो वठी हले? हलिया हलिया। ये ख़बर पवंदे न, ताक़तूं पियो ॾेखारे भई मूंखे ताक़त आहे। टिकट 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 लो भाई, टिकट टिकट। अरे यार हल खबर पई तोखे। अरे साहेब आ जाडियो सेमो पकड़ायो छे। आने चैन खेची छे ट्रेन में। हां साहब मैं खाली आम કર્યું સાહેબ। चल चो नालो छा अथई? नालो चंद्र। पीए नालो? गोपाल दास। एड्रेस? एड्रेस साहब छॾियो न, मां गरीब माण्हू आहियां, गरीब खाली 3 वेला खाईंदो आहियां, गरीब माण्हू आहियां, मूंखे छॾियो न साहब। गरीब माण्हू इन करे चालू ट्रेन में तू चैन छिकी ने? साहब मां खाली ये चैन छिकी, मूंखे कहिड़ी ख़बर ये गाॾी बीह रहंदी। हाणे ख़बर पवंदे तोखे चैन छिकण छा 3 महीना सजा, उन खां 500 रुपया दंड। 3 महीना मूंखे जेल में वञणो पवंदो ऐं 500 रुपया दंड। 3 महीना जेल है, 500 रुपया 500 रुपया दंड। साहब हिते पता आहे न मूंखे जेल में न खणो न न पता है तो मुझे जरा समझा है, पता है तोखे मां 1000 रुपया वठो न साहब। 1000 रुपया में न साहब 1000 रुपया वठो। 1000 रुपया न 3000 रुपया थींदे। 3000 आए नहीं मूं वटि 2200 न 3000 रुपया हुजे त ॻाल्हि कर, तुंहिंजो मेमो नथो ठाहे तोखे मां ईअं छॾे थो ॾियां। हथ तो जोड़ियां, पता हो न। चङो वरी ॿिए दफ़े चैन न छिकिया चालू गाॾीअ में, न त वरी खणी करे अंदरि फिटी करे छॾींदो मैं। मां चैन त छा, पर मुंहिंजो सॼे खानदान में मां सभिनी खे जले छॾींदुमि। इहा चैन न छिकिजो, 2000 मूंखे ॾियणा था पवनि। 2100 आहिनि, 100 त खणी वञा न, घरारी न त मारे न। मुंहिंजे ख़ुदा जी का मार पए न, डोलू में लॻे चई चैन छिके, चैन छिके। मां चयो भी त मां तो छिकिया, अरे मूंखे दंड विझाए छॾी। मां कंहिंखे रुपयो ॾियण वारो माण्हू कान आहियां। अॼु मुंहिंजा 2000 खणी वियो टीटी, चई न त जेल में विझंदोमांइ 3 महीना ऐं 500 रुपया दंड। अरे ढोलू मला अकेलो वठवाइया। अरे राम राम भाई लच्छूमल, राम राम। अरे यार मेरे हवा ताजी खान आयो है यार। अरे हवा के हाणे गोली पहिरीं सोच ने चंद्र हलवाईअ जो कहिड़ी हालत तो करे सॼे पाड़े सां। सही ॻाल्हि आहे। हाणे यार हिकिड़ो कमु कर, हाणे अहिड़ो कुझु सोच जो असां इन खे परेशान कयूं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाई, मां हींअर 15-20 मिंट खां हिकिड़ो आइडिया ई पियो सोचियां। मूंखे पाण हिन मथे ॾाढी बाहि आहे। तोखे लेडीस आवाज़ त ईंदो अथई न उअं ई? हा हा लेडीस आवाज़ त मां हिकदमि ओके ॻाल्हाए सघंदो आहियां। अरे बसि पोइ त तूं छुटो आहीं। हिनजी अहिड़ी सत्यानास्ता कयूंसि जो सम्झ भाई हिनखे नानी यादि अची वेंदसि। त लेडीस आवाज़ सां छा थींदो? हा लेडीस आवाज़ सां हिनखे मोबाइल में चऊंसि था भई मुआ तूं मूंखे वणी तो, ईअं माना हिनखे पटाईंदासीं भई हिन मंदर ते अचु। हे छोकिरियुनि जे पुठियां एतिरो गांडो अथई जो मां हिनखे 2 दफ़ा बस में ॾिठो आहे त सायो करे माइनि खे चवंदो दादी मां थो ॾियां तुंहिंजो भाड़ो, मां थो ॾियां। माना जीअं तीअं ॾिसंदो काई सुठी माई वेठी आहे
त उनजो भाड़ो कंडक्टर खे ज़बरदस्ती पाण ॾींदो आहे। माना माइन जे पुठियां इहो चरियो अथई। मतलब इन खे पाण लेडीज़ आवाज़ में फोन करे हा हा ऐं सॼो ॾींहुं रुलायूंसि ऐं छिले में पोइ काई अहिड़ी माई ॿुधायूंसि जो उहो कुटे हिनखे पूरो करे छॾेसि। ईअं माना हा त पोइ उन खां पोइ हीअ जेके ऊंधियूं ॻाल्हियूं करण ई छॾे ॾींदो। पोइ त यार मूं वटि पई अथई मोबाइल, बसि ॿुधाए चंद्र हलवाई जो नंबर। अरे नंबर त मूं वटि पियो ई आहे इन हलवाई के दुकान जो। लॻाई जल्दी कर। 99 094 20 303 हिकु नंबर अॻिते थी वियो न त 302 हुजेसि त सिधो अंदरि जेल में विझनि सां। हेलो हाँ केर? मां साधना। साधना वरी केड़ी? मां तुंहिंजो दुकान तां रोज लंघंदी आहियां, तोखे रोज ॾिसंदी आहियां। मिठाई जी दुकानदार तूं रोज लंघंदी आहीं, मूंखे ॾिसंदी आहीं? हा पोइ मूंखे तोसां प्यार थी वियो आहे। प्यार थी वियो अथई मूंसां? हा हाँ पोइ तूं अॼु गॾिजी थो मूंखे? किथे गॾिजां मां? सत्कार बेंगलोर ॾिठो अथई? सत्कार बेंगलोर हा ये सत्कार सोसाइटी हा हा हिते? हा हा मां हींअर ई थो अचां, उते बीठी आहीं? हा ठीकु आहे मां अचां थो। हा वञिजे न। न चङो बाय बाय। बाय बाय। अरे यार तूं त केरु करे छॾी। मां पियो सम्झां मुंहिंजे पासे में काई छोकिरी वेठी आहे। ॾिसजांइ हाणे इहो हाणे हिकिड़ो कमु कयूं, हा पाण बि हलूं सत्कार बंगले जे ॿाहिरां हली बीहूं, इहो लंघंदो ज़रूरु ऐं अंदरि ॻोल्हींदो, भले कलाक ॾेढ रुले वेठो। रुले हलूं कुत्ते वांगुरु रुले भले। हलूं वरी पोइ उतां ॿिए हंधि घुराईंदासीं। हल हिन जो साह ई कढी छॾिणो। अरे यार तूं मीटर जीरो कर। हाँ किथे वञणो? सत्कार बेंगलोर जो हलणो आहे। हाँ हलो वियो। जल्दी कर, परे आहे, फटाफट पहुचो। अची वियो सत्कार बेंगलोर? हाँ साईं अची वियो। घणो भाड़ो थियो? 200 रुपया। 200 रुपया एॾो भाड़ो? भाड़ो त थींदो न। अरे पर हिते तूं बीह न, मां अचां थो 5-10 मिंट में, वरी मथां हलणो हुजे त? न साईं पहिरियों भाड़ो ॾेई वञो, मां 5-10 मिंट वेहंदुमि। हे भाड़ो वठि 200 रुपया। 5-10 मिंट बीठो आहीं न? हाँ 5-10 मिंट बीठो हा आहियां। हा हिते ई बीहजे। हाँ साइड में करे छॾ गाॾी। भगवान बचाए चंद्र रखा, भगवान बचाए चंद्र रखा, भगवान बचाए चंद्र रखा। मूंखे त थकाए छॾी न साधना। हेॾो पसीनो भेणा, घणी देरि थी आहे, सॼी सोसाइटी न ॻोल्हियो आहे, पर साधना ॾिसण न आई। इहा साधना आहे कहिड़ी? ओॾे ॾिसांसि भला। भगवान बचाए चंद्र रखा, भगवान बचाए चंद्र रखा, भगवान। हाणे हिते वेही मां हुनखे मोबाइल लॻायां, साधना नालो चई, साधना। अरे इहो ई नंबर मां हिनखे रीडायल थो कयां। हाँ साधना, मां चंद्र। हाँ चओ। अरे तूं आई किथे? मां सॼी सोसाइटी ॻोल्हियमि तोखे। ऐं मूंखे माफ़ कजे। माफ़ कीअं थो चओ? मुंहिंजो मासात अची वेंदो, मां हली आयमि हुतां। हाणे मां झूलेलाल जे मंदर ते बीठी आहियां, हुते अचु। तुंहिंजो मासात बीठो त तूं त हली आई आहीं? हा हाणे झूलेलाल मंदर ते बीठी आहे? हा सुठो थियो त मां रक्षा खे बीहारियो आहे। हा मां अचां थो, तव्हां वञे न केॾे? जल्दी अचिजांइ। हा हा हींअर ई थो अचे झूलेलाल मंदर ते। हा फटाफट अचिजांइ। इहा मूंखे मिली वञे न साधना त मुंहिंजे मन जी साधना पूरी थी वेंदी। ॾिसां कीअं, ॾिसण में कीअं मज़ो अची थो मूंखे। अहिड़ी त मूंखे खपंदी आहिनि। हाणे इहो वेंदे झूलेलाल मंदर ते। हा झूलण जे अॻियां वञी करे पलव पाईंदी, पलव। हल हलूं हल।
अरे डोडा झूलेलाल मंदिर ते हलणो आहे। हा हलंदा हेॾो पसीनो पसीनो उन साधना मूंखे सहिकाए छॾियो आहे हींअर जल्दी झूलेलाल मंदिर ते हल। हेड्स ढब जे मंदिर में छो आयो आहे ॾींहं तते गांडो थियो ते इहो गांडो उन छोड़ीअ पुठियां गांडो थियो ते असां जेको आवाज़ कढियो आहे न छोड़ीअ जो अॼु त छुटो इहो। हा हाणे त मां मंदिर जे ॿाहिरि अची वियुमि। हाणे मां ॾिसां साधना आहे किथे। सॼो झूलेलाल मंदिर अंदरि ॻोल्हियुमि आहे कान्हे। लॻायांसि मोबाइल हिते ई हूंदी किथे। हा केरु साधना? हा अरे भाई तूं त मां सॼो मंदिर अंदरि ॻोल्हियो तूं त आई कान मंदिर में। मां हली हुयमि। हली वई आहीं? छो? मुंहिंजो मासात अची वियो। तुंहिंजो मासात अची वियो? भेणा हिन जो मासात हिते बि आयो होॾे बि जिते किथे हिन जो मासात थो अचे हिनखे वठी थो वञे हणी मुंहिंजो कमु ई ड्राए थो छॾे। ॿिए हंधि थो चांस मिल। साधना हा पोइ भला ॿिए हंधि मिलूं? हा किथे? मां तो हिकिड़ो कमु कर मां लव गार्डन में बीठी आहीं। लव गार्डन में? हा अरे हुते त मस्त लव थी वेंदो मुंहिंजो। हा हा पोइ मां हुते अचां? हा अंब छा कंदी आहे? अॼु मुंहिंजो विर्त आहे। विर्त अथई तुंहिंजो? हा अंब खणी अचां लव गार्डन में? हा पोइ ऐं अंब खणी अचिजांइ ऐं नचंदो बि अचिजांइ। अंबो खणी अचां नचंदो अचां? हा हा ठीकु आहे पर मां सनानु करे पोइ थो अचां ॿियो वॻो पाए। ही वॻो ई बांस थी वियो आहे। ठीकु आहे 15-20 मिंट या अधु कलाक वेहिजे। हा हा ढोलू मल पाण पंहिंजो कमु हाणे सुठो थी वेंदो। साम्हूं वेठी अथई इहा छिती माई ॾाढी। हा हाणे हिकिड़ो कमु कयूं। हे चंद्र हलवाई त हिते ईंदो। पहिरीं हाणे असां करे था छॾियूं न्यूज़ वारनि खे फ़ोन। हा चैनल वारनि खे सॾु करे छॾीस। उहे हिते अचनि ऐं चंद्र हलवाई जी धुलाई पूरी कैमरा में खणनि। हिकु हिकु घर में ॾिसण में अचे इहो त पोइ इहो चंद्र हलवाई धोबीअ कुते वांगुरु न रहंदो घर जो हा ऐं न घाट जो। बराबरि आहे। चैनल 4 खे पहिरीं कयां। हलो हा भाऊ मां तव्हांजो शुभ चिंतक थो ॻाल्हायां। हिन लॉ गार्डन में हो ख़तरनाक जेको छोकिरियुनि सां छेड़खानी करे भॼी वेंदो आहे उहो अची रहियो आहे। असांखे ख़बर मिली आहे जल्दी अचो। हा हाणे अचिणो अधु कलाक में। मूंखे चई अंब वठी अचे हिकिड़ो ऐं ईअं नचंदो अचिजे। घणी देरि मां ईअं नचां। हाणे मां हिनखे ॾिसांसि थो 5 मिंट खनि ईअं नचां थो न आई त पोइ मां हिनखे मोबाइल कंदुमि भला ॿियो छा कयां। चई अंब खणी नचंदो अचे ईअं ई। हेॾियूं मायूं वेठियूं आहिनि मां कहिड़ी सम्झां। पाण ई हाणे ॾिसंदी अंब ईअं नचां वेही। चंद्र हलवाई वण जे हेठां वेठो अथई अंब खणी नचाई थो पियो। थोरी देरि खां पोइ इहो फ़ोन कंदो। अड़ी न्यूज़ वारा अची विया आहिनि। अड़ी पर हिननि खे रोकियूं भई सभु लिकी वञो छो त हीअ जेसि ताईं हरकत न करे तेसि ताईं न पकड़ींसि। न सही हले हले तूं बि सुञाणीस जेको छोरियुनि सां मस्ती कंदो आहे न उहा हू साम्हूं वेठो आहे न चंद्र हलवाई अंब खणी करे। केरु साधना? हा हा मां भाई दे 10 मिंट खां अंब खणी पियो थो ईअं नचां। तूं आई किथे ऐं कहिड़ो वॻो पियल अथई हिन बगीचे में? 2-3 मायूं वेठियूं आहिनि। कहिड़ी आई तूं? अकुल वॾा तुंहिंजे साम्हूं ई त वेठी आहीं। हा कहिड़ी? जेके ॿ ॿार पासे में खेॾनि नथा। हा इहे तुंहिंजा आहिनि छा ॿार? न बगीचे में त कोई बि अची थो सघे न। हा मां ई डिॼी वियुमि। मां ॿारनि वारी माई त कान्हे। हल ठीकु आहे मां अचां थो अंब खाईंदी न? हा हा ओए ओए अचां थो। ओए आ वेठी आहे ओए साम्हूं वञा। ॿुधायो मां केरु? रमेश। रमेश
न ॿुधाए मां केरु? सोनू। सोनू भेणा तूं एॾनि सां ठहियल आहीं छा? घणा नाला बि खणी? छा आहे इहो निभागा? मां भेण कोन अथई घर में पंहिंजे? मां बि आहे, भेण बि आहे, कमी आहे सिर्फ़ तुंहिंजी। अरे वारनि खां छो पकड़ दे, कन खे त छॾे। ओ साधना माणे ई साधना कि पणे ई साधना? ए जो तो अंब चए खणी आ। छा जो अंब चए में? खणी अंब तो चयो न बाग़ीचे में अंब खणी अची नचंदो अचिजांइ, नचंदो अचिजांइ। मां नचंदो आहियां न। मारिया मां तोखे सुञाणा सही। अरे भेणा कमीना शर्म अचण खपई भेणा। हेॾो वॾो हलवाई थियो आहियो, हेॾियूं मस्तियूं थो करी। हे ॾिस सभु टीवियुनि वारा अची विया अथई। ना मारे पूरो कयोसीं हिनखे। छॾो न बस। हेॾा माण्हू छोरियुनि खे हेड़ा थो करी। टीवीअ में कढोस। अरे तू तो यार सच्चो मजनू तो लगी पियो। सच्चो मजनू तो लगा। ये बंद कयो कैमराऊं वैमराऊं ऐं माइक, न त मां तव्हांजूं कैमराऊं भञी छॾींदोमांव। अरे ॿुधो ॿुधो, ही कैमरा वारनि खे असां न्यूज़ चैनल वारनि खे धमकी थो ॾे। ही वॾो बदमाश जेको छोकिरियुनि खे छॾींदो आहे। अरे छॾियो छो था मारोस, मारोस हुनखे। अरे गिची आहे किथे? अरे गिची आहे पुट, पेट तो कढीस, गिची कढीस मथे मथे हो आ अबे भाई फोन रखो 5 मिनट। चंदू ॾिसो सभिनि टीवियुनि ते मार थो खाएव। हां तव्हां वञो मां ॾिसां थी। हिन वरी मोए छा कयो अथई? छा आहे? हाँ ओ गांइ आहे न, गांइ मूंखे डुकाए पई थूणा ऐं ॾिस सॼो वॻो ई वाड़े। हे ॾिस ॾिस कहिड़ो कारो थो कयो अथई। भेणा मारे पूरो कयोसीं हिनखे। छॾो टीवी शो बंदि कयव? टीवी न बंदि कयां? विञायो न, इज्जत विञायो न। हा इज्जत वई त हाणे मां छा कयां? हाणे निकिरी वञो घर मां। घर मां निकिरी वञा भावना? हा मां निकिरां थो, पर मूंखे हिकिड़ी मां बि बुशेट पाए वञा। हा बुशेट पाए करे निकिरी वञो, वरी हिन घर में न अचिजो। वरी हिन घर न अचां? चङो मां न ईंदुमि। अड़ी चंदर, तुंहिंजो पुटु मंगणी टुटण खां पोइ घाटो थी वियो अथई। मुंहिंजे पुट जी मंगणी टुटी वञण खां पोइ गांडो थी वियो? हा मुंहिंजे घर वटि बीठो अथई, उते फुल्को थो खाए पियो। तुंहिंजे घर वटि फुल्को पियो थो खाए? हा हाणे मां फुल्को ॾेई आयो थी मां। हा मां हींअर ई थो ॾिसां तुंहिंजे घर वटि। ठीकु आहे। ओए बीठो आहे राजू पुट, घर हल न। अंकल फुल्को खाईंदव? अंकल थोड़ी, मां तुंहिंजो पीउ आहियां पुट, अंकल न आहे। ॿुध घर हल न। छा थो करी इहो? फुल्को खाईंदव अंकल? भेणा ए कुदरत तो मूंसां छा कयो आहे? छा थो चंदर भाई हीअं करे छो बीठा आहियो? छा ॿुधायां लालवाणी, हीअं करे छो बीठो आहियां? मुंहिंजे पुट जी मंगणी टुटी पई, उन खां पोइ पागल थी वियो। मूंखे मुंहिंजी घरवारीअ घर मां कढी छॾियो आहे। अॼु मां सभिनी खे परेशान कंदुमि, ख़ुदि मां परेशान लॻो पिया, सभिनी खे मां हैरान कंदुमि, ऊंधा जवाब ॾींदुमि, सभिनी खे मां हैरान कंदुमि। अॼु मां हैरान लॻो पिया, मूंखे मुंहिंजी सजा भॻवान मूंखे ॾेई छॾी। ख़ैर तव्हांखे पछतावो त थियो, इहो घणो आहे। छा कया लालवाणी, वॾा सच चवंदा हुआ कंहिं कख खे बि न सताइजे। मां सॼे शहर खे सतायो हुउमि, सॼे शहर खे परेशान कयो। अॼु मां ख़ुदि परेशान लॻो पिया, भॻवान मूंखे मुंहिंजी सजा ॾेई छॾी। भगवान बचाए चंद्र रखा, भगवान बचाए चंद्र रखा, भगवान